कदम खणी आया हो अल्लाह साईं रिज़ा सैयदा में शुमार फरमाए। हे हुसैन जा मातमदार अज़ादार गर्मी में अची ॿुधाइनि था त असांजो ताल्लुक़ हुसैन सां आहे। हिकिड़ो मिसाल ॾियां उन खां बाद में सम्झी वेंदो हदीस ते ॻाल्हायां। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के बारे में हूंदो हुयो सब परिंदा चरिंदा पखी माण्हू भॼन पिया त बाहि जी तपश वॾी आहे। आख़िरी बंदे ताईं जेके गदीरी मिजाज वेठा सभई भॼन पिया त मतां ताव असांखे न अचे। हिकिड़ो नंढड़ो हुद 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 वञे थो नंढड़ी चुंभ में पाणी खणी जिब्रील पुछे काॾे थो वञे चई बाहि ॾिसण। बेदार थी मुझे मूंखे ख़बर न आहे वज़ीराबाद वारा छा ॿुधंदा आहिनि अली जे फज़ाइल ते ख़ुशि थींदा हो अल्लाह तव्हांजी ख़ुशी में अञा इज़ाफ़ो फरमाए। जुमिलो चवण लॻो आहे चई हज़रत इब्राहिम जी बाहि ॾिसण ख़बर थी बाहि छा सां विसामंदी आहे चई पाणी सां। चई पाणी काथे आहे चई चुंभ में। पाणी काथे आहे चई चुंभ में। चई पाणी काथे आहे चई चुंभ में। चई ख़बर थी बाहि केतिरी अलाए घणा साल नमरूद कठियूं करे साड़ियो आहे। तवज्जो अलाए घणा साल हुन काठियुनि खे जमा कयो आहे उन खां बाद बाहि ॿाराई अथई। ख़बर अथई हीअ बाहि हेतिरे पाणी सां न चए थो ख़बर मूंखे बि आहे त मुंहिंजे हिन चुंभ सां पाणी विसामंदो न लेकिन वञण सां ख़बर पवंदी त इब्राहिम हुन नमरूद सां ताल्लुक़ न हो। आख़िरी बंदे ताईं जेके गदीरी मिजाज वेठा हो अली जी इज़्ज़त जो कसम हुसैन वाला जी मजलिस में अचूं था न ॾिसो गर्मी न ॾिसो सर्दी न ॾिसो धमाका न ॾिसो बम ब्लास्ट अचूं था हुसैन जी अदादारी में अली जी इज़्ज़त जो कसम अची हुद हुद उते नालो लिखायो इब्राहिम जे साथियुनि में असां हिते हथ मथे करे हुसैन हुसैन करे अली अली करे क़यामत ताईं यज़ीद खे बूथ जो पहुचड़ो हणी चऊं था असां हुसैनी हूं यज़ीद सां ताल्लुक़ ई न आहे। असांजो ताल्लुक़ आहे यज़ीद सां को वास्तो राब्तो ई कोन्हे। तवज्जो आहे ऐं मूंखां बाद तवज्जो ॾाढा भला शेर पढ़ी वियो मौला अञा साईं जे इल्म में इज़ाफ़ो फरमाए। मूंखां बाद बहितर पढ़ंदा तवज्जो छो त हे हुसैन लजपाल जा आज़ादार आम हिकिड़ी ॿी रिवायत पढ़ां हुसैन जे आज़ादार मासूम फरमाइनि था मोमिन जे चेहरे खे ॾिठे ॼण अल्लाह जे घर खे ॾिठे। हे फ़क़ति हुसैन जी ॻाल्हि थो कयां। तवज्जो आहे हिकिड़ो ॿुढड़ो आयो मौला वटि मौला मां ग़रीब आहियां। इमाम जन फरमाईंदा उथी ग़रीब न छॾाए। मौला मां ग़रीब आहियां। इमाम जन फरमाईंदा उथी ग़रीब न छॾाए। मौला मां ग़रीब आहियां। इमाम जन फरमाईंदा ख़बरदार मैं युहिब्बु अली इब्न अबी तालिब लब यहताजु अबदा जंहिंजी दिलि में अली जी विलायत हूंदी उहो कॾहिं मोहताज थी नथो सघे। अली जो ज़िक्र कम कंदो आहे हिकु ठरंदा ॿिया सड़ंदा। ज़िक्र अली जेको बि कंदो ॿ कम थींदा हिकु सड़ंदो ॿियो ठरंदो। इन ज़िक्र जे करे मां हिकिड़ा हिन ज़िक्र जे करे पोड़ा जवान थींदे ॾिठा जवान पोड़ा थींदे ॾिठा। पुछा कर नासिर अब्बास इहो कीअं अली जी इज़्ज़त जो कसम फज़ाइल अली बयान कर अली जो ज़िक्र बयान कर अली जो ज़िक्र बयान तूं कयो। अगर जेको ज़िक्र ॿुधी ठरंदो हूंदो ॿुढड़ो जवान थी वेंदो। इहे न क़दीरी मंज़ी हैदरी ऐं ज़िक्र ॿुधी जलंदो पोइ जवान छो न हुजे पोड़ो थी मरंदो कॾहिं बि जवानी हथ न ईंदी। खलीफ़े अव्वल खां कंहिं पुछा कई तव्हां हलाली ऐं हरामी जी पहचान कीअं कंदा हुयो। चवनि था असां नबी जे कचहरी में
जिक्र कंदा से अली जो को चेहरा पढ़दा से तवज्जो है ना ने गदीरी नारो बुधायो हैदरी नबी तो फरमायो जमाने वालो आलम उम्मती मिन बाद अली इब्न अबी तालिब मुखा बाद हेदे होने न भजो मुखा बाद हेदे होने न भजो हेदे हेदे विंदो गुमराह थींदो हेदे होदे विंदो गुमराह थींदो मुखा बाद के आलिम जी तलाश कई थो त ॿियो दर न वठिजो अली जो वठिजो दर अली जो न छॾिजो जे अली जो दर छॾींदो ज़लील थींदो छो त अली जे दुश्मन के पोयां जेके वेठा आहिनि सफ़ा त न आहियो गदीर बणिजी हैदरी अली तवज्जो आहे अली जो दर वठिजो कॾहिं गुमराह न थींदो अली जो दर वठिजो इल्म में अली जो दर वठिजो हिल्म में अली जो दर वठिजो शुजात में अली तवज्जो आहे अली जो दर वठिजो जंहिं अली जो दर छॾियो उन ते लतीफ़ ई लानत कई आहे तवज्जो कजो ना मौला लतीफ़ सरकार चए थो पिन्या कर न पिन ओ यही कर पिन जेके लड़ी न पचारनी पिन्या कर न पिन पिन्या दर न पिन उहे दर पिन सरकार दर भी तदस्यो हा नबी अंबिया जन मुस्कुराए फरमान था अना मदीनतु इल्म व अली बाबहा फमन अराद अल इल्म फलयहतल बाब मां इल्म जो शहर है अली उन जो दरवाजो इल्म खपेव दरवाजे वटि अचिजो भितियूं टपंदो चोर छॾिबो इल्म मिलंदो वई अली वटि हिकिड़ो फैसलो वयो के माण्हू वटि ऐं पुछण लॻा चई साईं ही बि चए थो मां सरदार आहियां ही बि चए थो मां सरदार आहियां पर ख़बर नथी पए नौकर कहिड़ा सरदार तवज्जो आहे नौकर कहिड़ा सरदार कहिड़ा हुन जो तलवार कढी क़त्ल कर ॿिन्ही खे ॿई नथा फासिल न हूंदा न ई दावा कंदा मूंखे ख़बर न आहे तव्हां ॻाल्हाईंदो चुप कंदो अली जी इज़त जो कसम जाग जा अली जी मोहब्बत में अली जी इज़त जो कसम कायनात जे मुश्किल कुशा जो गुलाम सलमान आम हस्ती न आहे सलमान साहिब ईमान के दर्जन ते फाइज सलमान तो तव्हां परेशान न थियो दर उन जे ते त हलूं जंहिंजे दर तो को नबी खाली न मोटियो आहे खतीब जो जुमला के शायर जो जुमला उन शायर था चलो यसरब के वाली शायर नबी तेरे दर के सवाली को दर जो ने बोल जो नबी दा सेवा होते जे के इल्म खपे मां इल्म जो शायर है अली उन जो दरवाजो तवज्जो आहे ना अली कई साईं बिनी के कत्ल कयो ये वरी कत्ल के कंदा दे हिकड़ो सरदार हुंदो हिकड़ो नौकर हुंदो के आवासा के खबर कोने का सलमान दिसी के तो परेशान छो थे अचो ना हलो वारिस नबी वच अचो अपांज लफ्ज़न में चवा सलमान चयो अचो हलो शीन जे पीर वच अचो हलो कायनात जे सरदार वच अचो हलो कायनात जे सरदार वटि जंहिंजे लाइ नबी चयो वियो हो मुखां बाद वॾे में वॾो आलिम अली थव आया पहुता इमाम जन फरमाइनि था सलमान तूं ॿुधाईंदे या मां ॾसें ऐं बाज़ जी रिवायत जनाब मिक़दाद जे लाइ या कमर जे लाइ बि आहे मां जनाब सलमान जे लाइ पढ़िया ज़िम्मेवारी सां थो पढ़ां ॿुधाई ॻाल्हि गुनाह कबीरा सम्झंदो आहे तवज्जो कजो ना में मौला छा चई मौला सवाल कयो इमाम जन फरमाइंदा सलमान तोखे त ख़बर आहे सवाल करे या न करे अली के सब शइ जो इल्म आहे अली के हर शइ जो इल्म आहे मशरिक मगरिब जो इल्म आहे ज़मीन और आसमान जो इल्म आहे तवज्जो कजो ना में मौला हर शइ जो अली के इल्म आहे सलमान तू पुछ या न पुछ अली के ख़बर आहे मौला हिननि में चए थो हिकिड़ो सरदार आहे हिकिड़ो चए थो मां सरदार आहे लेकिन हिकिड़ो सरदार आहे ॿियो गुलाम आहे ख़बर नथी पए इमाम जन फरमाइंदा ॿिन्ही जे अखियुनि ते पटी ॿध
गुलाम के कत्ल कर, सलमान गुलाम के कत्ल कर, जंहिंमहिल तलवार निकिती गुलाम जो नालो आयो, गुलाम चए थो मौला मां गुलाम अली जी इज्जत जो कसम जे वटि फैसलो वयो पुछा तो करे अली फैसलो तो करे पर कमाल करे इहो इल्म किथां मिली कि परेशान न थी। नबी फरमायो हो आलम उम्मती मिन बाद अली इब्न अबी तालिब ओ ज़माने वारो इल्म खपेव त मुखा बाद वडो आलिम अली थव। कायनात में कंहिं भी शर्मी दावा अली खां बाद कया वो कूड़ो आहे कूड़े जो पुत्र तवज्जो आहे जेके ठिकाना है, तवज्जो आहे जेके ठिकाना है। अली जी इज्जत जो कसम जागदा अली जी मोहब्बत में, अली जी मोहब्बत में जेकी गर्मी में गद थिया हो, अली जी मोहब्बत अली जे आशिकन के गर्मी छा कंदी, अली जे आशिकन के ही सर्दी छा कंदी, अली जे आशिकन के छा कंदा कुछ भी न के बंदे पुछा कई मौला अहल बैत जी मोहब्बत जो फायदो मौला ने फरमाइन था अहल बैत जी मोहब्बत जंहिंजी दिल में हूंदी उनखे हितों जी ऐं हुतों जी बाहि न छाड़ींदी। जंहिंजी दिल में अली जी मोहब्बत हूंदी उनखे हितों जी हुतों जी बाहि न छाड़ींदी। सलमान साहिब ईमान तवज्जो कजो नामे मौला बाहि पारे हथ पियो विझे हिकिड़े जे सहाबी रसूल जी जादू तो करे चई चरिया जादू न तो क्या मुरसल आजम फरमायो जे दिल में मोहम्मद वाले मोहम्मद जी मोहब्बत हूंदी उन ते हितों जी ऐं हुतों जी बाहि हराम उन जे वो मां चवंदो हां अगर हुसैनी अज़ादार टांडन ते में एतराज न कर अली जी मोहब्बत दिल में अथस, अली जी मोहब्बत दिल में अथस टांडन ते सही धमाको थी तो बाबा फलाणी जाए ते न वञो, आज़ादारी ते न वञो, धमाको थी तो फलाणी जाए ते इंटेलिजेंस वारन ॿुधायो आहे हिते धमाको थी तो मां चवंदो हां धमाके खां डिॼनि उहे जंहिंजो इमाम मुअल हुजे ओ जंहिंजो महदी मौला जिंदा तवज्जो आहे न वबयुम नहीं रुस्तल मुराब बवजूदिही सबतत अल-अर्ज़ वस-समा ओही कायनात जो निजाम असांजे निगाह फैज़ सां तो हले अगर असांजी निगाह फैज़ न हुजे ये ज़मीन बाक़ी रहे न आसमान। तवज्जो आहे ये न गदीरी बंदी हैदरी अली बची धमाका थींदा से न वञो। मां तव्हां खां तो पुछा कयां कलंदर सरकार जे रोज़े ते धमाको थियो मोमिन खुटा या वधिया सब ॻाल्हायो जंहिंजो धमाको उते थियो मोमिन वधिया, शिकारपुर में धमाको थियो आज़ादारी वधी, ओ कुहण वारा खत्म थी विया, कुछण वारा जिंदा। अंग्रेज जो जुमिलो आहे क़यामत अंग्रेज के तो मुझे समझ में नहीं अचे एक तरफ पानी बे तरफ प्यास, एक तरफ कुहण वारा बे तरफ कुछण वारा, लेकिन क़यामत ताईं को इन इनकलाब प्यास ने अहिड़ो बर्पा कयो जो अॼु ॾींहं ताईं प्यासा ज़िंदा आहिनि, पाणी पीअण वारा मरी विया। इहे न जेके मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अचे गदीरी बणजी मौत में भी वो बेनिफिट है। धमाको थी तो न वञ मां चवां चरिया धमाकनि खां ड्रेजर उन्हनि खे हाणे ॾिसण लॻो हाणे वज़ीराबाद जा अली जी मोहब्बत में केतिरो बेदार वेठा आहिनि, हिन जुमिले जी क़दर कंदा। मुंहिंजी मजलिस सॼी जेको आहे मूंखां बाद साईं पढ़ंदा ऐं भलो पढ़ंदा तवज्जो कजो नामे मौला अली जी इज़त जो कसम असांखे ॿ बेनिफिट आहिनि, मरी वियासीं तॾहिं बि फ़ाइदो, ज़िंदा हासीं तॾहिं बि फ़ाइदो। अली जी इज़त जो कसम ज़िंदा हासीं करबला हुसैन जी ज़ियारत कंदासीं, तवज्जो
जिंदा हासे करबला हुसैन जी ज़ियारत कंदा से, नजफ हुंदा से अली जी ज़ियारत कंदा से, अगर दुनिया छॾेगा से अली जी जो कसम कब्र में अली जी ज़ियारत कंदा से। जिंदा हासे अली जी ज़ियारत मजलिस हुसैन ते अगर पाबंदी हो जाई पांजे बचड़न के विहारे दादे हुसैन जो जिक्र कर अल्लाह करबला वारन में शुमार कर दे। समझ में नथी अचे मजलिस छो इमाम ने फरमाया था गाल बुध हितो को हुते तू भी दुआ करबला उता वाला करीम पान मजलिस हुसैन में तो ये मुकद्दस जगह है ना इते कोई भी अची सके मजलिस हुसैन में। मजलिस हुसैन फकत तहां दी असानी मिराज ना है। मजलिस हुसैन जा खादिम आहिनि खादिम के खपे तो हुसैन जे अज़ादारनि जी खिदमत करे। तमाम असा नौकर आहियूं इमाम हुसैन जा तमाम मुकातिब फिक्र वारन के दावत है मजलिस हुसैन अचो छो तो हुसैन मौला इंसानियत सेखारी है। मौला फरमाइंदा जे वट इंसानियत ना है वो मानव जो पुत्र ही ना है। असा के सबक छा मिलो साइण पर्दो न छॾियो हुसैन सजदो न छॾियो। साइण फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा दे अज़ीम बचड़े जे पुरसे जे लाइ छा हिन तॾे ते हर हिक हस्ती हूंदी आहे। कंहिंजे भिक में सजाद मौला रहंदो हूंदो कंहिंजे भिक में इमाम मोहम्मद बाक़िर रोईंदो हूंदो कंहिंजे भिक में मौला महदी रोईंदो हूंदो चवंदो हूंदो ॾाढा मां त तुंहिंजे कम में सुबुह शाम ॾिठो रत जा ॻोढ़ा थो गरीबन जो तत्व इमाम हुसैन अलैहिस्सलाम सर सजदे में रखी थे तो मालिका तू राजी थी अल्लाह तुझी है कबूल फरमाए या तुझी है जेका कई थी मता कंहिंजे भिक में मौला सजाद ॾिठो हुजे ऐं चवंदो हुजे तो त है कई छा तो मुंहिंजो अकबर लाॾे ॾिठो छा तूं मुंहिंजी भेण साइण सकीना सलामुल्लाह अलैहा खे चमाटू लॻंदे ॾिठो या ज़हरा मूंखे दिलि चाहे थी ॿ रिवायतूं पढ़ां थो हिकु शाम शहीदा हिकु शाम ग़रीबा। शाम शहीदा में छा हुयो हिकु ग़रीब हुयो मज़लूम तलवार ते मथो रखियो ज़ारो कतार रोइन था पिया ऐं मौला जन फरमाइनि था वाह गुरबत वाह मुसीबत मां मक़तल जी किताब जो ज़िम्मेवार आहियां। मक़तल जी किताब जा जुमला आहिनि हिकु ज़ालिम आयो चए थो ओ हुसैन इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं मथे मुंहुं कयो न हिन ज़ालिम पत्थर खणी ग़रीब जे रुख़सार खे आयो और रोइण वारो रुख़सार के लगन हो का बीबी अचे न अचे मुझी साइण सकीना भॼंदी आई रोई करे चवंदी भई ही को बेवारस रोइण वारो मौला हुसैन जी आवाज़ जे बचड़ा सकीना मोटी वञ मुंहिंजी ज़िंदगीअ में ख़ैमे माननि किरे या ज़हरा या ज़हरा या ज़हरा अल्लाह कंहिंजे गम में न रवा रही रोइण वारो कुर्सी वियो इमाम हुसैन जमाल मलोन खुदा लानत करे ॿुधो अथव न नालो जमाल मलोन केॾो ज़ालिम आहे। दर हकीकत इन ज़ालिम छा कयो इहो चोर आहे
रावी जे तो आयो चोरी करण हुयो कुछ लुटण न आयो हो ई जे जंग में कुछ बचल सामान हुजे त मां खयो वना और रोइण वारो ॿियो कुछ त हथ न आयस बस पत्थरन जे ढेर मां मज़लूम जो हथ ज़ाहिर थियसि और रोइण वारो माफ़ी दी जो शब्द चवंदो लगे अज़ादारा ने मज़लूम करबला गरीब जो हथ जो ॾिठई न रोइण वारो मुंडी लाइण जी करे पियो लहे न पई इन ज़ालिम खुदा लानत करे छा कयो करबला जे मैदान में ॿ पत्थर खई हिकु पत्थर हथ जे हेठां रखी मथां खंजर रखी ज़ालिम धक हणंदो रहियो ओ भेण जॾहिं भाउ जी लाश ते आई रोई करे चए थी भाउ ॾस त सयूं सिर काॾे वियो अथई लिबास काॾे वियो अथई हथ काॾे वियो आङुर काॾे वई रोइण वारो टिनि सवालनि जे जवाब में अली जी धीउ जी आवाज़ अचे भाउ मूंखे तूं ॾस इहो आङुर काॾे वई जेका नाने मोहम्मद जी मुंडी पातल हुई रोइण वारो मौला हुसैन जी आवाज़ अचे भेण ज़ैनब मूंखे छॾी इहो ॿुधाए तुंहिंजे सिर ते चादर न आहे चादर काॾे वई रोइण वारो बीबी जी आवाज़ अचे शाम ग़रीबो शिबिर के सां चादर लाहे वियो अज़ादारा ने मज़लूम करबला मूंखां पुछियो इहा चादर लथी कीअं रोइण वारो हिन शिबिर ख़ुदा लानत करे हक़लू कयूं जंहिंखे वणे जंहिंजी चादर लाहे अली जो धीउ जी चादर मां लाहींदो और रोइण वारो नेज़े सां चादर खे छिकई आलिया न पई ॾे चादर छिकई ओॾे साईं पाण ते पई छिके ही ज़ालिम पाण ते पई छिके हिकु ताज़ियानो खणी मुंहिंजी आलिया खे हयईं हथ छॾाइजी विया आलिया जा रोई करे चई अलमन वारो गाज़ी अॻे त पखियुनि खे गुज़रण न ॾींदो हुए अलिया गाज़ी चादर बचा गाज़ी जो नालो आयो न रोइण वारो हिन ज़ालिम चादर खे मन दरिया जे नालो बुलंद करे चयो ओ गाज़ी हिन चादर जे लाइ पहरा ॾींदो हुए दुश्मन सारा थिया तड़पी वही गाज़ी जी जनाज़ो रोइण वारो आवाज़ आई नौकर खे इजाज़त मिले हाँ अजर कमाल अल्लाह रोइण वारो लुटजी वई चादर हाणे हुकुम ॾिनई हाणे दुर लाहियो ज़ेवर लाहियो रोइण वारो ॿिनि बीबियुनि जा दुर लही विया शिमर के खुदा लानत करे चए तो हिन में नंढड़ी सकीना जा कोन और रोइण वारो ही शिमर ताज़ियानो खणी मुंहिंजी साइण सकीना जे क़रीब पहुतो और रोइण वारो साइण जो हाल छा हुयो कंहिं महिल ज़मीन ते पई वेहे कंहिं महिल उथी पई बीहे और कंहिं महिल अम्मा ॾे पई ॾिसे कंहिं महिल कातिल ॾे पई ॾिसे रोई करे ज़ालिम दुर पारा बि अम्मा लहराईंदी बि अम्मा और रोइण वारो जॾहिं नालो अम्मा जो नालो आयो ही ज़ालिम करीब पहुतो अहिड़ी गुस्ताखी कई साइण जो खून जारी थियो रोई करे चई गुज़ार मन वारा गाज़ी ओ गुज़ार मन वारा चाचा रोइण वारो रावी चए थो जॾहिं साइण सकीना सलामुल्लाह अलैहा शाम जे ज़िंदान मां हिकु काफ़िलो गुज़रियो हो साइण सकीना जे कननि मां खून जारी हो छा ॾिठई कुझु न्याणियूं गुज़रियूं ऐं पुछा कयूं ओ केरु केरु आहे चई मां मदीने वारे बादशाह हुसैन जी धीउ आहियां चई असां बि बादशाह जी धीउ आहियूं कननि में ॾिस दुर आहिनि तुंहिंजे में खून आहे तुंहिंजो कुर्तो फाटल आहे तुंहिंजो कुर्तो जलियल आहे ओ रोइण वारो जॾहिं कुर्ते जो नालो आयो न साइण चई ताना न ॾे बाबा पाराया हा बाबा जो कातिल चमाटनि सां लाहे वियो या ज़हरा हाणे हिन नंढड़ियुनि जो ॾिठो त हीअ ॾाढी मज़लूमा थींदी आहे नंढड़ियूं वयूं कुझु ॾींहं खां पोइ कुझु पैसा जमा करे कुझु लिबास वठी आयूं कुझु दुर वठी आयूं रोइण वारो कुझु ॾींहंनि खां बाद न्याणियूं वापसि आयूं पुछा थियूं करनि हिते